डॉक्टर अब्दुल करीम राजपर लाड़काने पहुंची प्रेस क्लब जो दौरो करे सहाफ़ियुनि सां मुलाक़ात कई। दौरे दौरान सिंध टीवी नेटवर्क के चेयरमैन के प्रेस क्लब के सदर इकबाल बाबू ऐं जनरल सेक्रेटरी जफर अबड़े पारां सिंधी टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा ॾिना विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त करप्शन जो असर सहाफ़ियुनि ते बि थियो आहे, तंहिं करे सिंध जे सहाफ़ियुनि खे घुर्जे उहे पंहिंजे कलमनि जी बहितर नमूने हिफ़ाज़त करे सचाईअ सां अवाम जी ख़िदमत कनि। सियासत में करप्शन थी आहे ऐं सियासत ऐं सॼो मुआशिरो असांजो हिकिड़े अजीब पासे ॾे हले वियो आहे। माना मथे प्रोग्रेस ऐं सुठियुनि ॻाल्हियुनि ते वञण जे बजाए पोइ ते मुआशिरो वियो आहे, तीअं हुनजो असरु सहाफ़त ते पियो आहे। त सहाफ़ियुनि जेके आहिनि से कंहिं मामले ते इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म कंदा हुजनि, रिसर्च कंदा हुजनि, हिते प्रेस क्लबनि में को अहिड़ो जेको ट्रेनिंग जा प्रोग्राम हुजनि, ट्रेनिंग जो उहो थिए ऐं हर माण्हू पंहिंजो किरदार खे बहितर बणाए जे अहिड़ा कम करे जो सुभाणे को वर्ल्ड लेवल जो इनाम बि कोई खणे, असांजो हितां जो माण्हू लाड़काने जो ई सही, त माना उहा बहितर थींदी। माना हिकिड़ो अकेडमिक ऐं जेको सहाफ़ती माहौल आहे उहो बि पैदा करे। संदसि चवणो त तालीम जो निज़ाम बहितर थियण सां ई सिंध तरक़ी कंदी। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त सिंध में तालीम जी बहितरीअ लाइ सभिनी खे गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। हुन चयो त लाड़काणे जी मिटी हमेशह लीडरनि ऐं बाशऊर माण्हुनि खे जनमु ॾिनो आहे, जंहिं करे हीउ शहर बाशऊरनि जे शहर तौरु सुञातो वेंदो आहे। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त खेसि ख़ुशी आहे त लाड़काणे जा सहाफ़ी समूरा इख़्तिलाफ़ विसारे हिकु थी विया आहिनि। सिंध टीवी नेटवर्क जे चेयरमैन चयो त हीउ वक़्तु समूरा इख़्तिलाफ़ विसारे क़ौम जी तरक़ीअ लाइ अमली क़दम खणण जो आहे। दौरे दौरान रफ़ीक भुट्टो ऐं शौकत नूनारी पिणु डॉक्टर अब्दुल करीम राजपर सां गॾु हुआ, जन खे पिणु सिंधी टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा ॾिना विया।